पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, धमाकेदार, दिलचस्प थियण वारा आहिनि। मां दोस्तों तव्हांखे कल्ह ई ॿुधाए छॾियो हो त हाणे सावल खां पोइ रुख कंदो चाकर खान, हसीना, जाबर ऐं रुंडे जो ऐं तव्हां ॾिठो हीअं ई थियो। हाणे इन्हनि खां हिकु हिकु करे अलॻि अलॻि सुवाल पुछंदो ऐं इन्हनि मां कूड़ ऐं सच खे अलॻि कंदो चाकर खान, ऐं पोइ वेही वीचार कंदो कंहिंजूं ॻाल्हियूं सही हुयूं कंहिंजूं ग़लति हुयूं। उन तव्हां ॾिठो त बैकग्राउंड अधु किस्त त बैकग्राउंड में हली थी वञे, जिते रुंडे खे ॿधो पियो वञे, जाबर कीअं कुटको ॾेई रुंडे खे मञाए पाण सां ठाह करायो। अहिड़े हिसाब सां माना अधु खां वधीक ड्रामे जी जेका किस्त अचे थी उहा बैकग्राउंड ॾेखारे पियो वञे। कुझु सीन जेका आहिनि नवां आहिनि। इहो मां तव्हांखे ॿुधायो लॻातार ड्रामो ईअं ई हलंदो, अधु सीन नवां अधु बैकग्राउंड ॾेखारे वेंदो। हाणे ई चाकर खान अहिड़े हिसाब सां अलॻि अलॻि सभिनी खां तफ़्तीश कंदो ऐं अलॻि अलॻि सभिनी खां सवाल कंदो, जाबर खां अलॻि ऐं होॾां हसीना खां अलॻि ऐं होॾां रुंडे यानी टुंडे खां अलॻि। अहिड़े हिसाब सां दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे।